यो मुझा बाबला इन्हें छोरे चाकर खान के हण धुनाली बंदूक ऐं मेहरबानी करे एरे केरे के रख साइड ते ऐं मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध उन ते अमल बि कर। हाणे ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं असीं अमुन सां प्रेम सां मुहबत सां पाण में हिकु थी ॻाल्हियूं निबेरियूं तोखे एतराज़ त कोन थींदो। रोडा तो खून बाह जे एवज़ पंहिंजी धीउ जो संग हैदर खे ॾेई छॾियो आहे। बाक़ी छा तूं मूंखे पंहिंजी माई जो संग ॾींदे छा बाबे खे परणाया? वड़े तारा गोल तारा बकवास करण जूं त मूं वटि पुराणे दौर खां वठी कैसेटूं भरियल आहिनि, पर बाबा बकवास करण में त तूं मुंहिंजो पीउ न किथे यार बाबा हिते रुगो तव्हांजी बकवास हूंदी ऐं घड़ीअ खां पोइ तव्हांजा ॾूंटनि में हथ हूंदा। केरु छॾाइण वारो वेझो बि न आहे, अजाई विड़ी पुछड़ा थींदासीं। त पोइ ठीकु आहे मां हलाईंदो, तूं पियो हिते किनो थी। हाणे हलो हलो ला हलड़ो तुंहिंजी त पुट ज़रूरत बि कान्हे, ॼाड़ी वेठो थो हणी खामखा कमु थो पियो ड्राही। तुहारो छोरो दिलशेर सही थो चवई, तूं अजायो बीह कंदे बकवास ऐं पोइ मुंहिंजे हथनि सां तूं खाईंदे पादर। ऐं हा हिते छॾाइण जे लाइ को वेझे वेझे बि नज़र कोन थो अचई। बाबा इहो त मां बि ॾिसां पिए थो त छॾाइण वारो परे परे ते बि नज़र कोन थो अचे, इन करे चवां थो त हिन बकवास खाने खे छॾे करे उनखे फिनिश करे मक़सद जी ॻाल्हि ते अचो। इहो सिकू खाना सिकू खान जेकॾहिं खून बहा जे चटीअ में मां पंहिंजी छोरीअ जो संग तोखे ॾियां त छा तूं पंहिंजे भाउ जो क़त्ल असांखे माफ़ कंदे? अड़े रोंडा छा तूं माण्हू मारण थो चाहीं? हाँ तोखे केरु मारींदो बाबा, हम बैठा हूं न। रात वारी छोरीअ खे माना भॼाए वञी कोर्ट सगोरी में निकाह पढ़ाईसि ऐं पोइ सुबुह जो सावल वारा ईंदा, छोकिरी जे मथां जी निकाह कंदा ऐं छोकिरी घर में न हूंदी त पोइ तूं ई ॿुधाए रुंडा तुंहिंजे मथां कहिड़ी क़यामत कड़कंदी? इन ॻाल्हि जो तूं फिक्र ई न कर, उन्हनि खे मां पाण ई मोह ॾींदुसि ऐं मां उन्हनि सां पुॼण वारो बि आहियां, छो त उन्हनि खे रूंडे जे रहड़े जो कुझु कुझु अंदाज़ो आहे। अड़े एॾे रुंडा तूं कंदे सिधी ॻाल्हि त मुंहिंजी छोरी खे सिकू भॼाए वियो आहे, पोइ मां छा कंदुसि? हाणे जेकॾहिं मां भलो साईं मथे ते रखी कसम खणी ऐं वाकींदो वतां त बाबा राति सिकू मुंहिंजी छोरीअ खे भॼायो त कहिड़ो एतबार कंदो? केरु कंदो एतबार? न। ऐं सभु चवंदा त मूं घर मां छोरी कढी कंहिं महफ़ूज़ जॻह ते काबू करे रखी वठमांसि। इहा त मूंखे बि ख़बर आहे त तोते एतबार केर बि न कंदो ऐं छोकिरी जी वरी अलॻि ॻोल्हा कंदा। हाणे जॾहिं ख़ुदा न खास्ता तुंहिंजा पेर अलॻि ॾिना त तूं समझंदो चइजान त बाबा रूंटे छोरी पाण मुंहिंजे हथ में ॾिनी आहे। अॼु ख़बर पई रुंडा त तूं पहिरें नंबर जो बेग़ैरत शख़्स आहीं, बेग़ैरत। बड़े तारा गोल तारा वरी बेग़ैरत थीस बाबा? उहो बेग़ैरत त मां आहियां, अलल ऐलान आलिम आश्कार बेग़ैरत। हाणे मुंहिंजी चङाई छुटी वरी साईं बेग़ैरत अड़े पुट। अम्मा बाबा जे मथां नज़र रखजां, अधीअ जी शादी में वॾो गंद कंदी। अब्बा हिकु हथ खां रूंडो हिकु जंग खां मंडो पोइ बि हलंदो रहे थो, पर जेकर हिन शादी में का बि शरारत कई न त शेरल वारा ॿई जंगूं भनी विहारे छॾींदसि। बाबा जूं टगियूं भगियूं त ख़ैर आहे, पर बाबा अहिड़ो कमु कंदो जो अदा वांगुरु मूंखे बि माराईंदो। अब्बा तोखे मारण मां कान ॾींदसि, बाक़ी पिण जो जनाज़ो निकितो ख़ैर आहे। ओ अम्मा, अम्मा मुंहिंजी मिठड़ी अम्मा, तूं बाबा सां सॼी ज़िंदगी गुज़ारी आहे,
पर अञा ताईं बाबा खे सुञाणे न आहे सघी। अरे अब्बा, मां अपने सां सॼी ज़िंदगी गुज़ारी आहे। जेतिरो हुनखे मां थी सुञाणा न, एतिरो केर बि कोन थो सुञाणेसि। पिणे चाहे थो त हिन घर मां पहिरीं मुंहिंजो जनाज़ो निकिरे, पर मां पिणे जो ख़तमो खाई पोइ मरंदसि। पुट, मालिक साईं तव्हां ॿिन्हिनि जे सिर ॾांहुं खेर करे, बाक़ी इहा पारत अथव। ईअं न थिए तव्हां ॿई मुंहिंजो सिर खणो। इन मुए खे सम्झाइण जायो आहे, सम्झंदो ई कोन। अजय मां पंहिंजो काकड़ो विहारे छॾींदसि। ओ बिना दावत ते मुंहिंजा ढोलण साईं, मां तोखे घोट थो बनाया, घोट। पर उनजे एवज़ मुंहिंजो हिकिड़ो तोसां शर्त आहे, उहो तोखे मञणो पवंदो बाबा। हा, अरे मुंहिंजे मथां तूं को बि थोरो कोन थो करी। पंहिंजे कुंदर भाउ जो तोखे खून बख़्श थो कयां। ठीकु आहे, भले बख़्श न कर। मां तुंहिंजे साम्हूं बीठो, बंदूक अथ ई त कोन खणी आ। उहा चए मुंहिंजे सीने में ठोक, तेसिताईं मां बीठो। खणी आ, हण गोली, जान छॾाए मुंहिंजी। अरे हल हाणे हल। तो जड़े बांदर के मारण सां जेकर मुझे शीं भाव जो पलांत पूरो थिया न, तो के घणा डी अग में दुफ करे छड़िया। तुझे पूरे खानदान के मां मारिया न, कोई भी मुझे भाव जो खून जो पलांत पूरो कोन थींदो। बड़े तारा गोले तारा, अरे वाले बांदर थीस, हे मुझसे सेरी शीं। हाणे घणी बकवास न कर, मुझे शर्त बुधाए। हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, कोरट सगोरीअ में मुंहिंजी छोरीअ सां निकाह वञी विझंदे ऐं हितां जा प्रॉब्लम मां सभु हल करे वञा, त पोइ पुट तूं पंहिंजी भेण जो समूह जे दिलि शेर पुट खे ॾींदे। जेकॾहिं हाणे मुंहिंजो इहो शर्त तोखे क़बूल आहे, राति में इन सावलारनि जे बूथ ते डंगी मले इहो सॼो कम खे पटियां। तांगी तो सभिनी जे मुंह ते घुमी वेंदी। छा मक़सदु आहे तुंहिंजो? हा, मक़सद के छॾ, रुंडा मूंखे तुंहिंजो इहो शर्त क़बूल आहे। हाँ पक्का, फिरंदे तो कोन न। हाणे तूं हीअं कर, जो मोबाइल ते मुंहिंजी छोरीअ सां सॼो प्रोग्राम फिट करे छॾ। बाक़ी रही दर जी ॻाल्हि, सॼी राति तुंहिंजे लाइ हीउ दर हीअं खुलंदो, हीअं बसि फुर करे मारी छोरीअ खे खई वञ। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।